अस्सलाम वालेकुम दोस्तों, करंट अफेयर सेशन वरी स्टार्ट क्यों था। सब खां पहिरीं आहे अर्थक्वेक। यानी पाकिस्तान जे नॉर्दर्न एरियाज़ में जेको आहे त ज़िलज़िलो आयो हुयो उहो हुयो आई सी टी जो मक़सदु आहे त इस्लामाबाद कैपिटल टेरिटरी, ठीकु आहे, उन खां पोइ KPK ऐं उन खां पोइ नॉर्थ पंजाब, ठीकु आहे। हिन मां शॉर्टकट मां सम्झी वञिजो, यानी नॉर्दर्न एरियाज़ ICT KPK ऐं नॉर्थ पंजाब में जेको आहे त ज़िलज़िलो आयो हुयो ऐं स्केल ते जेको आहे त हुनजी रीडिंग उहा हुई 5.4, ठीकु आहे। 5.4 जेको आहे त हुनजी रीडिंग हुई, ठीकु आहे। उनखां पोइ पंजाब में जेके करंट इलेक्शंस जेके आहिनि उहे तमामु इम्पॉर्टेंट आहिनि। टेस्ट वाले सां हुन जे बारे में ॻाल्हायूं था त 18 जुलाई ते जेके पंजाब में इलेक्शंस हेल्ड थियूं उन में जेको आहे त सीट्स जेके आहिनि त मैक्सिमम ऐं मिनिमम कंहिं खटियूं, इहो तव्हां नंबर ज़रूरु यादि कजो। जंहिंमें पहिरियों जेको नंबर आहे उहो आहे PTI जो, ठीकु आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़। पोइ आहे PMLN ऐं उनखां पोइ आहे इंडिपेंडेंट, ठीकु आहे। हाणे PTI जी जेके सीटूं हुयूं उहे हुयूं 15 ऐं PMLN जूं हुयूं 4 ऐं 1 इंडिपेंडेंट जी, ठीकु आहे। हीअ पंजाब असेंबली जूं इलेक्शंस हुयूं जेके थी हुयूं, जंहिंमें 20 सीट्स ते टोटल जेको आहे त 20 सीट्स ते मुक़ाबिलो थियो हो। टोटल मां लिखी थो छॾियां, ठीकु आहे। जंहिंमां हीअ डिस्ट्रीब्यूशन आहे PTI 15, PMLN 4 ऐं इंडिपेंडेंट जेको आहे त उहा 1 खटी आहे। एंड अगेन हिकु पंजाब सां रिलेटेड हिकु ॿी ख़बर आहे त वर्ल्ड बैंक जेको आहे त ऑलमोस्ट 200 मिलियन अमाउंट उहो पंजाब एग्रीकल्चर जी डेवलपमेंट लाइ ॾिनो आहे। 200 मिलियन जेको आहे त प्रोवाइड कयो आहे फॉर पंजाब एग्रीकल्चर। हाणे कुझु ॾींहं पहिरियां मां तव्हांखे हिकु पॉइंट पढ़ाई जंहिंमें इहो क्वेश्चन हुयो त उहो कहिड़ो सूबो आहे जंहिं ट्रांसजेंडर्स जे लाइ जॉब कोटा ॾिनी आहे। त उहो सुवालु आयो हुयो, मां किथे पढ़ियो हुयो त उहो सिंध सूबो आहे। ईअं ई तव्हां यादि कजो त उहो कहिड़ो पाकिस्तान में प्रोविंस आहे जेके वर्ल्ड बैंक 200 मिलियन ॾिना आहिनि ऐं कहिड़े सेक्टर जे लाइ, ठीकु आहे। पंजाब खे 200 मिलियन मिलिया आहिनि कहिड़े सेक्टर जे लाइ? एग्री लाइ, एग्रीकल्चर जी इम्प्रूवमेंट जे लाइ 200 मिलियन पंजाब सूबे खे ॾिना विया आहिनि। इहा पॉइंट तव्हां ज़रूरु यादि कजो, ठीकु आहे। हाणे हिकु ॿिए सेशन ते अचूं था जंहिंजो हेडिंग हूंदी स्पोर्ट्स सेक्शन में। काफ़ी करंट्स जेके आहिनि करंट अफेयर जा हैपनिंग्स थियूं आहिनि, जंहिंमें सभ खां पहिरीं जेका आहे त मेंस 100 मीटर रेस। मेंस 100 मीटर जेका रेस आहे यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका में थी। उहा जेका आहे त खटी हिकु अमेरिकन या जो नालो आहे फ्रेड केरली, ठीकु आहे। फ्रेड केरली जे 100 मीटर रेस खटी आहे, मेंस 100 मीटर रेस USA 2022, ठीकु आहे, गोल्ड मेडल। पोइ हीउ नालो यादि करे छॾिजो, ठीकु आहे न। मेंस 100 मीटर रेस इन यूनाइटेड स्टेट्स 2022 वन बाय फ्रेड केरली, गोल्ड मेडल, ठीकु। उनखां पोइ थोरो पाकिस्तान जी तरफ़ अचूं था त बाबर आज़म जे बारे में ॻाल्हाईंदासीं। पाकिस्तानी कैप्टन बाबर आज़म टेक ओवर विराट कोहली by scoring fastest 10,000 runs, ठीक है। बाबर आजम टेक्स ओवर विराट कोहली बाय स्कोरिंग फास्टेस्ट 10,000 रन्स इन एशिया। हिन ॻाल्हि में तव्हां थोरो मुंझिजो न, माना एशिया जे अंदरि जेके बि टीमूं आहिनि 7-8, उन्हनि मां विराट कोहली उहो बैट्समैन हो जंहिं 10,000 रन्सूं कयूं तेज़ी, माना थोरनि मैचनि में घणो स्कोर। हाणे बाबर आज़म उन रिकॉर्ड खे एशिया जी टीमुनि जे अंदरि तोड़ियो आहे। यानी बाबर आज़म जेको आहे त एशिया में नंबर 1 बैट्समैन थी चुको आहे जंहिं थोरनि मैचनि में तमामु घणो स्कोर कयो आहे। ॿिए नंबर ते विराट कोहली थी वियो आहे, ठीकु आहे। इन एशिया वर्ल्ड वाइड न, वर्ल्ड वाइड त अञा ॿिया प्लेयर्स आहिनि, एशिया जी ॻाल्हि थी हले, ठीकु आहे। हिन पॉइंट खे यादि कजो। उनखां पोइ
45th एशियन बॉडी बिल्डिंग चैंप 2022 45th एशियन बॉडी बिल्डिंग जेका थी उन में जेको आहे त टे मेन प्लेयर आहे, हिकिड़ो सेंट्रल एशिया जे कंहिं स्टेट जो, ॿियो इंडिया जो ऐं पंहिंजो पाकिस्तान जो। हिन में जेको गोल्ड मेडल खटियो आहे उहो आहे शहज़ाद कुरैशी। ठीकु आहे, शहज़ाद कुरैशी गोल्ड मेडल। ठीकु आहे, शहज़ाद कुरैशी गोल्ड मेडल खटियो आहे 2022 45th एशियन बॉडी बिल्डिंग में। एंड देन कंक्लूजिंग पॉइंट जेका असां वटि आहे उहा आहे यासिर शाह बिकेम्स दी 5th लीडिंग विकेट टेकर इन टेस्ट क्रिकेट पाकिस्तानी। ठीकु आहे, वरी मथां वर्ल्ड लेवल ते सम्झो, त इन करे मां हिन में स्पेशली लिखी थो छॾियां। हाणे पहिरें नंबर ते केरु आहे? वसीम अकरम आहे, वक़ार यूनिस आहे, इमरान खान आहे, दानिश कनेरिया आहे, जेको लीडिंग विकेट टेकर्स आहिनि। कहिड़े फॉर्मेट में? टेस्ट क्रिकेट में। कहिड़े मुल्क जा? सिर्फ़ु पाकिस्तानी जी ॻाल्हि थी हले। कहिड़े प्लेयर जी ॻाल्हि थी हले? यासिर शाह 5th लीडिंग विकेट टेकर इन टेस्ट क्रिकेट, जंहिं मोस्टली टेस्ट क्रिकेट में विकेट्स वरितियूं आहिनि। ठीकु आहे, सो हीअ हुयूं असांजूं करंट अफेयर्स। इनशाला इनखे मां वरी जेको आहे त नई पॉइंट सां कोशिशि कंदुसि, ऐं इहा बि कोशिशि कंदो रहंदुसि जेके बि नयूं डायमेंशन्स आहिनि हर पॉइंट खे मां पूरो कराए सघां। अल्लाह हाफ़िज़।